मेरू साइण तव्हां भी मुखां नाराज़ आहियो? तो कम ही अहिड़ो कयो आहे। असां तोखे छा पंहिंजो दर टिपण ॾिनोसीं? तो असांजी इज़तुनि जो ई वेरी थी पए? न साइण न, मां त खीर जहिड़ो उजरो आहियां। सुल्तान, मां भी इहो ई समझंदी बस तो तू खीर जहिड़ो उजरो आहीं, तू फरिश्तो आहीं। इहा मुंहिंजी भुल हुई त तू कोॾो नथो करे सघीं, पर तू भी त हिकु माण्हू आहीं, ऐं उहो भी हिकु आम माण्हू। मेरू तू ही छा थी चई? दुनिया जेके मूंखे थक हया आहिनि न, उनजी मूंखे परवाह कोन्हे का, पर जेकी तू लफ़्ज़ चई रही आहीं न, उहे आऊं बर्दाश्त करे कोन सघंदुसि। हे ॾिस, पंहिंजी अखियुनि सां पंहिंजा लक्षण। ये कपड़ा बराबर मुंहिंजा आहिनि, पर पातल वडेरी बानू खे आहिनि। इहा गैर इखलाकी हरकत वडेरी बानू करे सघे थी, ऐं इहा साज़िश सालार जी आहे। थोरो पंहिंजी अखियुनि तां तकबुर जी ऐनक लाइ पोइ ॾिस। वडेरी मेरू, छा इहो तू नाही? हाँ, ये तो सच में बानो आहे। हाँ, यह सब साजिश सालार जी आहे। मूंखे नादर जे हथां माराए नादर के जेल मोकिलण थो चाहे, ऐं पोइ तव्हां खे तव्हां जे घर में कैदियाणी बणाए तव्हां जे मथां तशद्दुद करे तव्हां खां पूरी मिल्कियत पंहिंजे नाले कराए वठंदो। सुल्तान, तो त मुंहिंजो अखियूं ई खोले छॾियो। बरोबर असांजे खिलाफ साज़िश थी रही आहे। सुल्तान, मूंखे माफ़ कर, मूं तोखे ग़लत समझो, प्लीज। का ॻाल्हि कोन्हे का साइण, को कीअं चवे को कीअं चवे, आउं जो ई आहियां सो ई आहियां। सुल्तान, मां घर वञी नादिर खे समझाया, ईअं न थिए त नादिर को ग़लत कदम खणी वेही रहे। रब करीम जी छपर छांव में हुजी शल तव्हां खे को सोवा न लगे। मां वञा थी सुल्तान। सुदायती सब का बुख न बासे का, जेही तेही ज़ात जी जुम्बश नाहे जाए, मूसी हले सा जा जी मिठो न करे। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।